ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनालिटी डिसऑर्डर रूल्स रेगुलेशन ऐं तौर तरीक़नि वारो माण्हू ही शख़्सियत जेका हूंदी आहे इहे ॾाढो इख़्लाक़ियात तौर तरीक़ा रूल्स रेगुलेशन्स ऐं परफेक्ट शयूं चाहींदा आहिनि। अगेन इहे माण्हू मालिक जा ठहियल आहिनि, को कीअं हूंदो आहे को कीअं हूंदो आहे। अगरि तव्हां सम्झंदव त कंहिंजी शख़्सियत कहिड़ी आहे, उन सां हलणु सुठो थींदो आहे, पोइ तव्हांजा रिश्ता सुठा रहंदा, उन्हनि सां जेको आहे तव्हां जेको आहे दोस्ती सुठी हलंदी, ख़बर आहे त भई हिन जी शख़्सियत अहिड़ी आहे। पर अगरि ख़बर न हूंदी त हरूभरू नाराज़गियूं वधंदियूं ऐं मसइला ठहंदा कोन। त हिन क़िस्म जो माण्हू जेको आहे उहो सदाईं जेको आहे पहिरीं त डिटेल्स में हूंदो आहे, उन सां ॻाल्हाईंदव, सुवालु हिकिड़ो पुछंदो त छते कोरी वारे ड्रैग में वठी वेंदो, जवाबु एॾो लंबो ॾींदो, हुन खां पुछिबो जेकॾहिं त भई तव्हां टोरंटो कॾहिं आया आहियो तव्हां ॻोठ पंहिंजे खां, त चवंदा मां सुबुह जो थियुसि, पोइ हेॾे वियुसि, पोइ हीअं थियो, पोइ गाॾी वरिती, हीअं थी, पोइ सॼो तफ़सील ॿुधाईंदो। ॿियो साम्हूं पियो बोर थींदो, भई इहे तफ़सील छो थो ॿुधाए, मां त पुछियो कॾहिं पहुते, उहो पुछी फाथो हुनखां, हुनखे ॼण तफ़सील ॿुधाइण जी आदत हूंदी आहे। ॿियो क़ाइदा कानून हुजनि, कोई बि जेको आहे ड्राइविंग बि हूंदी त हुन में चवंदो आहे क़ाइदे सां हलो, कोई ग़लति न हुजे, स्पीड वधीक न हुजे, ऐं उहे जेके आहिनि हर शइ चवंदा आहिनि ऑर्गनाइज़ हुजे हुनजी। तव्हां ॾिसंदव त हर शइ चमकंदी, कमिरो ॾिसंदव, जेका शइ जेकॾहिं हिकिड़ो टेबल ते जेको आहे हिकिड़ो गुलदस्तो पियो आहे त विच ते पियो हूंदो, फ़ोन पई आहे त साइड में पई हूंदी, चादर आहे त विछायल हूंदी त चादर में गुंज न हूंदा, सिधा हूंदा, सवड़ ठहियल हूंदी, ईअं माना परफेक्ट हुजे हिकिड़ी शइ, तौर तरीक़े सां हुजे, हुनजा घर जेके आहिनि चमकंदा आहिनि, ऐं उहे जेके आहिनि हर शइ चवंदा आहिनि त नोट्स रखंदा आहिनि, हीअ शइ करणी आहे, हीअ शइ करणी आहे, टाइम ते करणी आहे, शेड्यूल रखंदा आहिनि, सॼो हुनखे तौर तरीक़नि सां हुजे, परफेक्ट ज़िंदगी हले जीअं। ऐं अगरि कोई कमु कंदा त बि चवंदा परफेक्ट हुजे, अगरि लिखंदा को मज़मून लिखंदा, ॿ ग़लतियूं थियूं पनो फाड़े ॿियो शुरू कंदा। अहिड़ा माण्हू कमु ॾाढो कंदा आहिनि, वर्कोलिक हूंदा आहिनि, सुबुह जो हीउ कमु करिणो आहे, ॿियो हीउ कमु करिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, सॼो ॾींहुं बिज़ी हूंदा, कम में रुधल हूंदा, ऐं ॾाढो हुननि जा इख़्लाक़ियात ॾाढा बुलंद हूंदा आहिनि, का बि ग़लति ॻाल्हि न कंदा, न ग़लति ॻाल्हि बर्दाश्त कंदा, उन्हनि जा जेका हाई मोरल स्टैंडर्ड्स हूंदा आहिनि उहे, कॾहिं गार गरंद गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा वात मां, त जीअं इख़्लाक़ियात जे ख़िलाफ़ु आहे। कॾहिं कॾहिं उन्हनि में हूंदो आहे असां होल्डर हूंदा आहिनि, उनखे चइबो आहे होल्डर, माना शयूं संभाले रखंदा आहिनि, मथां कमु अचनि। ॾिसंदव हुनजे कपिड़नि में त कपिड़ा भरिया पिया हूंदा, 20 साल पहिरियों बि ड्रेस वरिती हूंदो न, फिटी न कंदा, त चवंदा भई मथां कमु अचे। ऐं उहे जीअं त उहो चाहींदा आहिनि हर शइ परफेक्ट हुजे, टाइम जा पाबंद हूंदा आहिनि, हर शइ टाइम ते हुजे, 8 बजे पुॼणो हूंदो कंहिं जॻह ते त 7:45 वेठा हूंदा, जेकॾहिं कमु करिणो आहे त परफेक्ट कंदा, हुनजी ॿिया चवंदा यार वाह जो कमु कयो अथई। अगरि नौकिरी कंदा त बास ॾाढो ख़ुशि हूंदो, न त हिन जहिड़ो माण्हू ई न आहे, परफेक्ट कमु थो करे पियो, पर हुनजो त टाइम केतिरो बर्बादु थींदो परफेक्ट कमु करण लाइ। पैसनि में बि ॾाढा कंजूस हूंदा आहिनि, कंजूस ईअं हूंदा त पैसो ख़र्चु न कंदा, चवंदा यार मथां कमु अचे, ॿारनि खे कमु ईंदो, हुनखे कमु ईंदो, हाणे पैसो त कम जी ॻाल्हि आहे, पर कंजूसी घणी कंदा आहिनि, बचाए रखो बचाए रखो, बचाइण त सुठी ॻाल्हि आहे, पर हे चवंदा आहिनि त इहो बसि सुभाणे थी उहो आंधी थी अचे त बसि पैसा बर्बादु, तंहिंखे रखिणा आहिनि पैसा असांखे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि बि इन्हनि में हूंदी आहे त थोरा ज़िद्दी बि हूंदा आहिनि उहे, माना अगरि को ॻाल्हि परफेक्ट चए थो ॿियो नथो करे त पोइ ज़िद कंदा, न हीअं करिणो आहे, ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे सख़्तु हूंदा आहिनि, उहे लचक न हूंदी आहे हुनमें, त भई हाणे ॿियो नथो करे तूं लचक लचक न आणींदा आहिनि पाण में, इहो पोइ ॾाढो मसइलो हूंदो आहे। अगरि कंहिं अहिड़ो क़िस्म जो को माण्हू तव्हांजे घर में हुजे, ज़ाल हुन सां कीअं हलंदी, या ज़ाल में हुजे त मर्द कीअं, पोइ हिनखे एडजस्ट करिणो पवंदो आहे, ॾिसणो पवंदो आहे भई हे हीअं आहे, कुझु ॻाल्हियूं हुनजी ॾिसणियूं पवंदियूं आहिनि, भई हे परफेक्ट चाहींदो आहे त ज़रूरी न सभु शइ परफेक्ट कयो, भई कुझु तव्हां अॻिते कुझु हो अॻिते, जॾहिं ख़बर पवंदी त ईअं आहे त पोइ ज़िंदगी हलंदी, न त ज़ाहिर आहे पोइ झगड़ा हूंदा, हो चवंदो हीअ हिते गिलास छो पियो आहे, गिलास खणो, त पोइ ज़ाहिर आहे सॼो ॾींहुं हिन ते झगड़ा हूंदा, भई मां सॼो ॾींहुं घर में वेठी आहियां, जीअं रखां तूं घर में आहीं त हाणे पहिरियों ॾिसणु शुरू की गिलास छो पियो आहे हिते, त उहो परफेक्ट चाहींदो न शइ, त उन करे पोइ उन करे जेको आहे उन सां सम्झी सघिबो उनखे, त पोइ सही हलिबो उन सां, पर पोइ हो पाण बि जेको आहे अगरि सम्झी वेंदो पाण खे न हिन, त पोइ पाण में थोरी शइ ॼाणे सघंदो, भई मूं में हीअ ॻाल्हि आहे, मां हाणे हीअं कयां।
हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे ऐं हिनखे शेयर कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कंहिंखे कमेंट्स हुजनि या ॿी कंहिं वीडियो जे बारे में पुछिणो हुजे त तव्हां लिखी सघो था कमेंट सेक्शन में। महिरबानी।